झिरक शहर के नौजवान लेखक प्यारे दोस्त अला बख्श जमारी जो माणियल खूबसूरत याद वलर का टुटल कूंज जियां अवां अची कंहिं जाइ ते अमन जो घरड़ो अॼो हुयो ऐं असांजी निमाणी नज़र जॾहिं तो ते पई हुई अवां जो अखियूं असांखे कंहिं पखी जियां पिंजरे में क़ैद करे चुकियूं हुयूं ऐं असांजूं अखियूं गुफ़्तगू महल के लफ़्ज़ पे चवंदियूं रहियूं। अवां जी राहुनि में असांजा नेण हर पल विछायल ई रहंदा हुया। अचानक कंहिं जाइ ते तो मूंखे परखंदे जीवन गॾु रहण जा कोल कया हुया ऐं असीं बि तोखे पंहिंजे मन जे मंदर जो भॻवानु बणाए चुका हुआसीं। असांजी अच वञ जारी ऐं सारी रहंदी हुई जीअं बंदूक जे ठका खां पोइ पखी उॾामनि। अचानक ईअं उॾामी विया अव्हां जे मथां के ॾुखनि जा पहाड़ अची किरिया, पर असीं उन वक़्तु बि अव्हां जे ॾुखनि मथां बरसाति जे ककर जीअं छांवरा थी रहियासीं ऐं पोइ बि पंहिंजा राबता मोबाइल फ़ोन ज़रिए जारी हुया। तो वरी साॻियनि पटनि ते अचण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई ऐं पोइ उन ख़्वाहिश में मूं बि वसानु घटायो हुयो। पाण ते सर्दियूं ऐं गर्मियूं सख़्तियूं बि सहंदे तुंहिंजे मुंहं ते मुर्काइण जी कोशिशि कई हुअमि। जॾहिं तोखे सुखनि जूं हवाऊं लॻियूं त तूं मुंद जीअं बदिलजी वएं ऐं तो ॾुखनि जा तोहफ़ा ॾियण शुरू कया। असांजी दिलि बर्दाश्त कंदे कंदे नेठि पंहिंजा पेर झले छॾिया ऐं हा पर ॿुध तूं विछड़ियो आहीं विसरियो नाहीं। असांजी दिलि अॼु बि तोखे यादि करे ज़ारो क़तार रोअंदी आहे ऐं जॾहिं बि तूं अॻियां गुज़रंदो आहीं यकीन करीं त दिलि घणो ई चवंदी आहे त तोसां ॻाल्हाइजे, पर तुंहिंजी मिलियल शिकस्तनि जे करे तोॾे मुंहुं मोड़े न आहियां सघंदो। हा पर पहिरीं इहो ज़रूरु सोचिजो त असीं अव्हां जे सुखनि जा न पर ॾुखनि जा साथी हुआसीं। नुहाणी जी हिननि सिटनि जियां त सुखनि में गॾु हुया जेके ॾुखनि में सेत बदिलजी विया। सुखनि में गॾु हुया जेके ॾुखनि में सेत बदिलजी विया। असांजी दिलि पली न आहे, उन्हनि जा रूह पलिजी विया। हा, उन्हनि जा रूह पलिजी विया।